नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में थधि में वाध खां पोइ खिपरो जे शहरियुनि थधि खां बचण जे लाइ गरम शयुनि जे वापराइण में वाध करे छॾी त जीअं हू हिन थधि खां पंहिंजे जिस्म खे बचाइनि त उन सां गॾु खिपरो में पठाणनि पारां थधि खां बचण जे लाइ गुड़ जी भत में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तयारु कयल मिठाइयूं ठाहियूं वयूं जेको थधि में खाइण जे लाइ ॾाढी काराइती आहे, जेको खाइण सां थधि घटि लॻे थी ऐं जिस्म गरम रहे थो। ये मूंगफली चवारा कोपरा बिस्किट है, ये आटा मूंगफली वो मेंचा, वो आटा है, चीनी है, बस वो मिठाई है, वो आटा वाला अच्छा ये सर्दी का। ये सर्दी के लिए ये चीज़ें सही है। ये गुड़ है लाल वाला और ये सारे आइटम जो पड़े हुए हैं ये सर्दी के लिए स्पेशल है और गर्म है, बंदा है, सेहत के लिए अच्छी है। ये चीज़ जो है सिर्फ और सिर्फ हम लोग बना सकते हैं और कोई नहीं। पठान वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।